सर्कल यानी दायरो या गोल शक्ल काइनात जी अहम तरीन शक्लन मां हिकु आहे। चाहे तव्हां सियारनि जे मदारनि खे ॾिसो या मालिकुलर लेवल ते ॾिसो या गाॾी जा फीथा ॾिसो, तव्हांखे दायरो साम्हूं नज़र ईंदो ई ईंदो। इन लाइ इहो असां लाइ अहम थो थी वञे, लाज़िम थो थी वञे कि असां सर्कल जी कुझु ख़ासियतुनि खे पढ़ूं ऐं सम्झूं त सर्कल हूंदो छा आहे, कमु कीअं कंदो आहे। हाणे जॾहिं बि कंहिं माण्हू जे अॻियां सर्कल ईंदो आहे या सर्कल दरियाफ़्त कंदो आहे, ठीकु आहे, पहिरियों त उहो चंड खे ॾिसी चवंदो आहे सर्कल। हाणे बुनियादी तौर ते सर्कल आहे छा, दायरो आहे छा? सर्कल छा आहे? उन सभिनी नुक़्तनि जो मेड़ आहे, सभिनी पॉइंटनि जो मेड़ आहे जेके सेंटर मर्कज़ खां साॻिए मुफ़ासिले ते आहिनि, हिक जेतिरे मुफ़ासिले ते आहिनि, त उनखे सर्कल चइबो आहे। हाणे सभ खां पहिरीं शइ असां खां कोई पुछी सघे थो कि इहो मुफ़ासिलो आहे छा, हिनखे चइबो छा आहे जेको सभिनी नुक़्तनि खां वठी जेको बराबरि मुफ़ासिलो आहे सेंटर मर्कज़ ताईं। हाणे इन मुफ़ासिले खे असां चवंदा आहियूं दायरे जो नीम क़तर यानी रेडियस, ठीकु आहे, सर्कल जो रेडियस। हाणे अगरि रेडियस 3 सेंटीमीटर आहे, ठीकु आहे, त सर्कल जो हे रेडियस बि असां हेॾां बि 3 सेंटीमीटर थींदो ऐं हेॾां अगरि हे हिकिड़ो ॿियो ठाहियूं असांजो इहो बि 3 सेंटीमीटर थींदो। छो जो इन जी डेफिनेशन इहा आहे, इन जी इहा तफ़सील इहा थो चए कि इहे जेके पॉइंट आहिनि सभु नुक़्ता इहे मर्कज़ खां साॻिए ई मुफ़ासिले ते आहिनि। इन डिस्टेंस खे असां रेडियस चवंदा आहियूं। हाणे ॿी अहम शइ असांजे सर्कल जे बारे में उहो असां खां पुछी सघे थो कि सर्कल वाइड केतिरो आहे, वेकिरो केतिरो आहे। असां छा कंदा आहियूं कि सर्कल जेके जेके ॿ पॉइंट आहिनि उन में वॾे में वॾो डिस्टेंस कढंदा आहियूं सर्कल जे अंदरि, ठीकु आहे। हाणे ॾिसो इहो असां हिकिड़ो डिस्टेंस ठाहियोसीं जेको मर्कज़ खां गुज़रे थो, असां हेॾां हीअं बि ठाहे सघूं था, ठीकु आहे। असां हाणे असां हिन तरह सां हे डिस्टेंस न ठाहींदासीं छो जो इहो वॾो में वॾो डिस्टेंस, वॾो में वॾो मुफ़ासिलो न हूंदो सर्कल जे अंदरि, ठीकु आहे। जेको वॾो में वॾो मुफ़ासिलो हूंदो उहो सर्कल जी वेकर खे बयानु कंदो, ठीकु आहे। हाणे जेको इहो वॾो में वॾो मुफ़ासिलो आहे इहो ॾिसो, हाणे मर्कज़ सेंटर खां गुज़रे थो, त मर्कज़ खां सेंटर ताईं जेको डिस्टेंस आहे उनखे असां रेडियस चवंदा आहियूं। त हे असांजो जेको सॼो मुफ़ासिलो आहे इहो ॿिनि रेडियसनि जे बराबरि थी वञे, छो जो हिक पासे खां बि रेडियस मर्कज़ ताईं, ॿिए पासे खां बि रेडियस मर्कज़ ताईं, ठीकु आहे। हाणे हे ॿ रेडियस मिली करे वॾो में वॾो मुफ़ासिलो ठाहिनि था, ठीकु आहे। इन मुफ़ासिले खे असां अंदरि चवंदा आहियूं डायामीटर यानी दायरे जो क़तर या डायमीटर ऑफ सर्कल, ठीकु आहे, जेको ॿ रेडियस मिली करे ठाहींदो आहे डायमीटर, ठीकु आहे। त डायमीटर खे असां लिखंदा आहियूं 2 माना 2 ज़रबिया रेडियस, ठीकु आहे। उन खां पोइ सभ खां अहम या दिलचस्प शइ तव्हां खां पुछी सघे थो कि सर्कल जी चौधारी उहो मुफ़ासिलो घणो आहे। त असां इंची टेप कढी करे सॼी माप कयूं, मिसाल हितां हिन पॉइंट खे शुरू था कयूं त हिन सॼी सर्कल जी बाउंड्री ताईं हिन सभिनी नुक़्तनि खे हे सॼो मुफ़ासिलो असां खां को पुछे त इहो छा हूंदो आहे या हिनखे छा चइबो आहे। इन मुफ़ासिले इन बाउंड्री खे असां चवंदा आहियूं सर्कमफेरेंस ऑफ सर्कल यानी सर्कल जो घेरो या दायरे जो घेरो। हाणे असांखे डायमीटर ऐं रेडियस जो पाण में तालुक त ख़बर पइजी वियो, ठीकु आहे, डायमीटर 2 रेडियस जे बराबरि आहे, ठीकु आहे। तव्हां सर्कमफेरेंस जो डायमीटर सां तालुक छा आहे, उन सां कीअं इन भेटिबो, त अगरि असांखे इहो ख़बर पइजी वञे त असांजो रेडियस सां भेटण बि आसान थी वेंदो, ठीकु आहे। हाणे हज़ारे साल अॻु में माण्हू इंची टेप कढी करे सर्कमफेरेंस बि मालूम कया, ठीकु आहे, ऐं रेडियस बि मालूम कया, ठीकु आहे। हाणे मिसाल उन दौर में त असां वटि उन दौर में जेके इंची टेप भली न हुयूं। हाणे मिसाल सर्कमफेरेंस हुन जेको मालूम कयो उहो तक़रीबन 3 जे बराबरि ऐं चवनि था मिसाल जेको डायमीटर उन्हनि मालूम कयो, ठीकु आहे, उहो मतिलबु तक़रीबन 1 जे बराबरि हो, ठीकु आहे। त हाणे असां रेशो कढूं था ॿिन्ही जे विच में, ठीकु आहे, फंड कढूं था, ठीकु आहे, हिनखे भेटण लाइ, ठीकु आहे, भेटण लाइ असां रेशो इस्तेमालु कंदा आहियूं। त असां हिनखे लिखी था छॾियूं कि रेशो ऑफ, ठीकु आहे, सर्कमफेरेंस पहिरियों ईंदो सर्कमफेरेंस, ठीकु आहे, सर्कमफेरेंस जी भेटा कयूं था डायमीटर सां, त रेशो ऑफ सर्कमफेरेंस टू छा था कंपेयर था कयूं, छा सां भेटा कयूं था, टू डायमीटर ऑफ सर्कल। हाणे पुराणे दौर में मिसाल कंहिं वटि को सर्कल पियो हुयो, ठीकु आहे, हुन उन इंची टेप सां सर्कमफेरेंस मालूम कयो, ठीकु आहे। जॾहिं सर्कमफेरेंस मालूम कयो, इंची टेप भली हुई कोन, त उनजो तक़रीबन जो सर्कमफेरेंस आहे उहो 3 आहे। वरी उन साॻी इंची टेप सां हुननि डायमीटर मालूम कयो, ठीकु आहे, त डायमीटर मालूम कयो, उनजो तक़रीबन आयो 1, त हुननि ॾिठो जेको हुन में रेशो अचे पोइ भेटा करण सां उहो 3 पियो अचे, त हुन वटि हिकु अंक मिली वियो 3 जो, ठीकु आहे। उन खां पोइ कंहिं वटि ॿिए वटि ॿियो को हिकिड़ो सर्कल हुयो। हाणे उन जेको सर्कल जेको हुननि ॿियो हुयो उन जो को सर्कमफेरेंस हूंदो, उन जॾहिं सर्कमफेरेंस मालूम कयो उन सर्कमफेरेंस उन्हनि ठाहियो तक़रीबन 6 सेंटीमीटर, एप्रोक्सीमेटली निशान रखूं था तक़रीबन। जॾहिं हुनजो हुन डायमीटर मालूम कयो त हुन डायमीटर उन्हनि ठाहियो मिसाल 2 सेंटीमीटर तक़रीबन। त इन करे जॾहिं हुननि जी हुन भेटा कई त हुननि वटि वरी जेको हुनजो रेशो आयो उहो आयो हुननि वटि तक़रीबन 3, त उन्हनि ॾिठो 3 हिकु क़ीमती नंबर आहे, ठीकु आहे, ऐं 3 जेको हिकु फिक्स नंबर अचे थो ॿिन्ही जे रेशो जो उहो हमेशह तक़रीबन 3 जे बराबरि अचे थो, त हिकु फिक्स नंबर अचे थो। हाणे जॾहिं इंची टेप बहितर ऐं बहितर थींदियूं वियूं टाइम सां, त जॾहिं हुननि बाद में सर्कमफेरेंस मालूम करणु शुरू कया त उन्हनि वटि जेको 3 न आयो सर्कमफेरेंस, उहो डायमीटर त हिकु ई आयो, ठीकु आहे, जेको सर्कमफेरेंस आयो मिसाल उहो 3.1 आहे, ठीकु आहे। वरी इंची टेप टाइम सां वधंदियूं वियूं, मेजरिंग टेपनि जो टाइम सां बहितर थींदियूं वियूं,
ठीकु आहे। जीअं टाइम सां बहितर थींदियूं वयूं त हुननि जो जेको सरकमफेरेंस जेको अचे पियो डिस्टेंस में फ़ासिलो अचे पियो उहो वधंदो पियो वञे, उहो चेंज थो थी वञे। पोइ हीअ हिन तरह सां हिकिड़ो नंबर पियो अचे 3.1415 ऐं अॻिते हलंदो पियो रहे। जेॾी महिल उहो चेंज मालूम कनि पिया उहो थोरो नंबर वधे पियो ऐं चेंज पियो थिए ऐं नंबर रिपीट बि न पिया थियनि। उन्हनि जे साम्हूं हिकिड़ो दिलचस्प हिकु नंबर अची वियो हुयो। हाणे इहो अंग असांजे काइनात लाइ बुनियादी तौर ते काफ़ी अहम आहे, छो जो असांजे लाइ सर्कल हुन बुनियादी तौर ते काइनात लाइ अहम आहे। ठीकु आहे, त हीउ जेको अंग आहे इहो काफ़ी अहम आहे। ठीकु आहे, इन अंग खे हिननि हिकिड़ो नालो ॾेई छॾियो यूनानी ज़बान में, ठीकु आहे, ग्रीक लैंग्वेज में, जंहिंखे चवनि पिया पाए, या ग्रीक लैंग्वेज में पाए हीअं लिखिबो। ठीकु आहे, त हिन खे पाए जो नालो ॾेई छॾियऊं हिन अंग खे, त पाए हिन जे बराबरि आहे। ठीकु आहे, हाणे इहो पहिरियों सभ खां पहिरियों ज़ाहिर कॾहिं थियो, जॾहिं असां सरकमफेरेंस ऐं सर्कल जे डायमीटर खे पाण में भेटा कयूं पिया। पर जॾहिं तव्हां अॻिते पंहिंजी क्लासिस में मैथ अॻिते पढ़ंदा रहंदव, रियाज़ी पढ़ंदा रहंदव, त तव्हांखे पाए बार बार अॻिते नज़र ईंदो। तव्हांखे इहा ख़बर पइजी वेंदी त इन असांजी मैथ लाइ पूरी लाइ पाए काफ़ी अहम आहे। ठीकु आहे, हाणे पाए असां शुरू में इन लाइ कढी आयासीं सरकमफेरेंस ऐं रेडियस लाइ। हाणे ॾिसो, हाणे असां छा कयोसीं, असांखे हिकु शइ ख़बर पइजी वई, असां मालूम करे आयासीं पहिरियां कि अब सरकमफेरेंस ऐं डायमीटर जेको रेशो आहे, उन रेशो खे असां ईअं वंड करे लिखंदासीं, सरकमफेरेंस अपॉन डायमीटर लिखंदासीं, सरकमफेरेंस भाङे डायमीटर। ठीकु आहे, इहो बराबरि अचे थो, छाजे बराबरि अचे थो, इहो अचे थो असांजो पाए जे बराबरि। त असां हिनखे पाए जे बराबरि लिखियोसीं। हाणे असां पाए जी जॻह ते 3.14159 बि लिखी सघूं पिया, पर इहो असांजो स्पेस बि ज़ाया कंदो ऐं टाइम बि ज़ाया कंदो, इन करे असां यूनानी अखर पाए जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे ॾिसो, ॿिन्ही पासे हिन इक्वेशन जे असां डायमीटर सां ज़र्ब कराए छॾियऊं त असांखे सरकमफेरेंस जी वैल्यू मिली वेंदी, क़ीमत मिली वेंदी। हाणे जेका सरकमफेरेंस असां सी बराबरि अची वेंदो पाए ज़रबिया डी जे, डी डायमीटर थो शो करे। हाणे डायमीटर असांखे ख़बर आहे 2 रेडियस जे बराबरि 2 ज़रबिया आर, त असां हिन जॻह ते सी बराबरि अची वेंदो पाए ज़रबिया 2 ज़रबिया आर, या सभ खां आम शक्ल जेका हिन सरकमफेरेंस जी तव्हां ॾिसंदव उहा अची वेंदी आहे 2 पाए आर, हे टई पाण में ज़र्ब थियल आहिनि। हाणे अचो त इन मालूमात खे इस्तेमालु करे कुझु सुवाल हल कयूं। ठीकु आहे, मिसाल असां वटि को सर्कल आहे, हिकु सर्कल ठाहियूं त असां वटि सर्कल आहे। हाणे सर्कल जो असांखे को रेडियस हूंदो, हाणे रेडियस असां हिन चऊं था रेडियस आहे, हे रेडियस आहे, त रेडियस जी असां माप रखूं था 3, ऐं 3 ख़ाली 3 सुठो न लॻंदो। ठीकु आहे, रेडियस 3 जे बराबरि आहे। हाणे असां हिनखे यूनिट ॾियूं न, त मिसाल हे 3 मीटर आहे। ठीकु आहे, त रेडियस असांजो 3 मीटर। त असां अगरि सवाल पुछे त सरकमफेरेंस छा थींदो, त सरकमफेरेंस हूंदो आहे 2 पाए आर, 2 ज़रबिया पाए ज़रबिया रेडियस, त हे 2 पाए ज़रबिया रेडियस सां ज़रब ॾींदासीं, उहो अची वेंदो 3 मीटर। ठीकु आहे, सरकमफेरेंस असांखे मिली वेंदो 2 ज़रबिया 3 6 पाए मीटर, जवाबु अची वियो 6 पाए। हाणे असां पाए जी जॻह ते असां उहो अंग बि लिखी सघूं पिया, छो जो पाए त सिर्फ़ु हिकु अंग आहे न, जंहिंजे जेको बराबरि आहे 3.1415 अॻिते हलंदो रहंदो। ठीकु आहे, पर असां इहो न लिखंदा आहियूं, असां आमतौर ते सिर्फ़ु पाए इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असां पाए जी जॻह ते इहो नंबर लिखी बि सघूं पिया, त असांजो अगरि 6 सां ज़र्ब करायूं हुन अंग खे, तक़रीबन असांजो 18 या 19 जे बराबरि अंग अचे हा। हाणे छो पाए जी जॻह ते असां 6 खे ज़र्ब करायूं पाए जी जॻह ते, असांजो तक़रीबन अंग ईंदो या 19 ईंदो या 18 ईंदो। हाणे कैलकुलेटर मुंहिंजे साम्हूं पियो कोन्हे, असांजे 18 पॉइंट मिसाल तक़रीबन अचे या कुझु अॻिते हलंदो रहे हा। असांजे आसानी करण लाइ, सहूलियत करण लाइ असां 6 पाए ई लिखंदा आहियूं सरकमफेरेंस, असां पाए ई इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे सवालनि में। ठीकु आहे, हुन खां पोइ अगरि असां ॿियो कोई सुवाल पुछियां त हिन सर्कल जो, इन दायरे जो डायमीटर छा आहे। ठीकु आहे, कतर छा आहे, डायमीटर यानी कतर। त इहो डायमीटर असांजो बराबरि हूंदो आहे 2 रेडियस जे, त हिकु रेडियस असांखे खे आहे, हिकु रेडियस असां वधाए छॾियूं आहे, त असां हिनखे चई सघूं पिया कि हवा 3 ज़रबिया 2। ठीकु आहे, त हितांजी डायमीटर अची वियो 6 मीटर, ऐं 3 खे 2 दफ़ा असां पाण में जोड़ करे छॾियूं आहे, त असांजो रेडियस अची वियो या रिदास चइजे। ठीकु आहे, 3 मीटर, असांजो जेको सरकमफेरेंस अची वियो उहो 6 पाए मीटर अची वियो, ऐं डायमीटर अची वियो असांजो 6 मीटर। हाणे असां वटि हिकिड़ो ॿियो सर्कल आहे मिसाल। ठीकु आहे, ऐं सर्कल जो असांखे हिनखे सरकमफेरेंस मिलियल आहे, उहो चए थो असांखे उहो अगरि 10 मीटर आहे। सरकमफेरेंस असांजी जेको इहे माप आहे उहो 10 मीटर आहे, उन्हनि माप कई आहे। ठीकु आहे, ऐं असांखे पुछे थो इन सर्कल जो डायमीटर यानी कतर केतिरो आहे। त असांखे हिकु शइ ख़बर आहे, ॾिसो कि जेको डायमीटर ऐं ज़रबिया पाए हूंदो आहे उहो सरकमफेरेंस जे बराबरि ईंदो आहे, कि पाए डी असां लिखंदा आहियूं, इहो बराबरि हूंदो आहे सी सरकमफेरेंस जे, जेको असांजो 10 मीटर आहे हिन केस में। ठीकु आहे, त अगरि असां ॿिन्ही पासे असां पाए सां वंड कराए छॾियूं त असांखे डी डायमीटर जी वैल्यू मिली वेंदी, त डी असांजो बराबरि अची वेंदो 10 भाङे पाए, या 10 अपॉन पाए, हिनखे ईअं पढ़ंदा आहियूं। हाणे असां हिनखे पाए सां वंड बि कराए सघूं था, पाए त छो हिकु नंबर आहे न, 3.1415 ऐं 3.1459। ठीकु आहे, त असां वटि कोई जवाबु अची वेंदो। हाणे मां ज़हन में नथो करे सघां, कैलकुलेटर आहे कोन, त असांखे आसानी करण लाइ असां आमतौर ते हिनखे 10 अपॉन पाए ई लिखंदा आहियूं, त असांजो डायमीटर अची वियो।
हाँ रेडियस छा ईंदो, रेडियस ईंदो 1/2d या d/2, छो जो अगरि रेडियस अधु हूंदो आहे न डायमीटर जो, त डायमीटर जो अधु असां कंदासीं असांखे रेडियस मिली वेंदो। त असां डायमीटर कढी आयासीं, रेडियस लाइ असां हुनखे ॿिनि सां वंड कराए छॾींदासीं। त 10/π खे जॾहिं ॿिनि सां वंड कराईंदो त 10 जेकी आहे 10 जी जेका टेबल आहे ॿिनि ते उहो 5 दफ़ा लॻंदी आहे, त 2 ज़रबिया 5 10 थींदो आहे, त हे थी वेंदो 5/π। त रेडियस असां वटि अची वियो, ॾिसो 5/π। हाणे इन जे बारे में का फैंसी शइ आहे कोन। हाणे सभ खां वधीक जेका माण्हुनि खे शइ मुंझाईंदी आहे त इहो सम्झ में न ईंदो आहे कि पाए सिर्फ़ु हिकु अंग ई आहे। पाए खे हिकु अंग वांगुरु ई ट्रीट करिणो आहे, सम्झणो आहे। पाए 3.1415 हिकु अंग आहे, ठीकु आहे। ऐं पाए ते अॻु में ई 7,000 किताब लिखियल हूंदा, पर एतिरा न बि लिखियल हूंदा त पाए हिकिड़ो अंग आहे जंहिं ते किताब खोले खिची सघिजे थो, ठीकु आहे। त तव्हां पाए अगरि तव्हां पाए अंग लिखी करे तव्हां ज़रब बि कराईंदो त तव्हांखे हिकिड़ो ॿियो अंग ई मिलंदो। सरकमफेरेंस कढो, रेडियस कढो या डायमीटर कढो, तव्हांखे हिकु अंग ई मिलंदो। हाणे इहो वीडियो जो हुयो इख़्तिताम। असां अॻिली वीडियो में एरिया जे बारे में पढ़ंदासीं। हे शयूं असां पढ़ी छॾियूंसीं।